मिसाल कयो असां वटि अंग आहे 5। 5 में असां ॿियो कहिड़ो अंग जोड़ कयूं त जवाब में असांखे ॿुड़ी मिले। ऐं शायदि तव्हांखे इहा ॻाल्हि अॻु में ख़बर बि हुजे। अचो त हिनखे हाणे ठाहे ॾिसूं। हाणे असां वटि हीअ अददी लिको आहे, ठीकु आहे। अगरि हिते असांजी ॿुड़ी आहे त असां अॻु में ई हिते 5 ते बीठल आहियूं। असांखे 5 खां ॿुड़ीअ ते वञण लाइ असां छा कंदासीं त असांखे 5 क़दम खॿे पासे ते वञिणो आहे। 5 क़दम असांखे खॿे पासे ते वञण लाइ असां ॿुड़ी ते ईंदासीं। त इन जो मक़सदु छा आहे की असां इन में जोड़ कयूं था काटू 5। काटू 5 जोड़ करण खां पोइ असां वञी करे ॿुड़ीअ ते बीहंदासीं त असांजो जवाबु छा ईंदो? पोइ 5 में जोड़ कंदासीं काटू 5 त असांजो जवाबु ॿुड़ी ईंदो। हाणे ॾिसण में त इहा सफ़ा आम ॻाल्हि लॻे थी, पर इन आम ॻाल्हि लाइ असां वटि हिकिड़ो फैंसी लफ़्ज़ आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं एडिटिव इनवर्स प्रॉपर्टी, यानी जमई उबतड़। हाणे हिनखे असां लिखी छॾियूं था त हीअ केॾी आम ॻाल्हि लाइ हिकिड़ो फैंसी लफ़्ज़ लिखी छॾियो अथऊं कि एडिटिव इनवर्स प्रॉपर्टी यानी जमई उबतड़। जो मतिलबु इहो आहे की असां कंहिं बि अंग में हुन जमई उबतड़ जोड़ कयूं त असांखे जवाबु वापसि ॿुड़ी मिलंदो आहे। यानी 5 में काटू 5 जोड़ कंदासीं जेको हुन जमई उबतड़ आहे त असांजे जवाब में ॿुड़ी मिले थो। छाकाणि त इन ॿिन्ही अंगनि जो मिक़दार या कतई क़ीमत साॻी आहे। असां 5 खां अगरि सॼे हथ ते शुरू कयूं था त असां 5 क़दम उतराई पोइ हिते वञूं था खॿे हथ ते। हाणे साॻे तरीक़े सां अगरि असां हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं, हिकु नयो अददी लिको ठाहियूं, हिते ॿुड़ी सां, त असां मिसाल शुरूआति कयूं था असां काटू 3 खां, नेगेटिव 3 खां। नेगेटिव 3 खां शुरू कयूं था त असां अॻु में ई खॿे हथ ते 3 क़दम आयल आहियूं, ठीकु आहे। त हाणे इन काटू 3 में कहिड़ो अंग जोड़ कयां त असांखे जवाब में ॿुड़ी मिले। हाणे काटू 3 खां ॿुड़ी ते वञण लाइ असांखे 3 क़दम सॼे हथ ते वापसि वञिणो आहे। सॼे हथ ते वापसि वञण जो मतिलबु आहे असांखे इन में 3 जोड़ कयूं। त हाणे 3 जॾहिं काटू 3 में जोड़ कंदासीं त जवाबु मिलंदो असांखे ॿुड़ी। हाणे आम तौर ते असां वटि को बि वॾो अंग आहे, मिसाल असां वटि अंग आहे 17,25,314। हाणे इनखे असांखे ॿुड़ी करण लाइ असां इन में इन जो जमई उबतड़ जोड़ करे सघूं था। हाणे जमई उबतड़ जोड़ कयूं या इन मां एतिरो ई अंग कट कयूं, ठीकु आहे। हाणे मिसाल जमई उबतड़ इन जोड़ कंदासीं त इन जो छा थींदो? इन ई अंग जो काटू अदद इन में जोड़ कंदासीं। हाणे 17,25,000 जो काटू या नेगेटिव नंबर इन में जोड़ कंदासीं 17,25,314। हाणे जॾहिं इहे पाण ॿई जोड़ कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो ॿुड़ी। साॻे तरीक़े सां अगरि मां चवां त असां काटू 7, त काटू 7 में कहिड़ो अंग मां जोड़ कयां त असांखे ॿुड़ी मिले। हाणे काटू 7 त असां 7 क़दम खॿे हथ ते आहियूं त असां 7 क़दम सॼे हथ ते 7 जोड़ कंदासीं त असांखे ॿुड़ी मिलंदो। इहो सभु असां वटि हिकु बुनियादी तसवर मां ईंदो आहे की असां 5 में काटू 5 जोड़ कयूं या 5 में असां हुन जो जमई उबतड़ जोड़ कयूं त इन जो सादो मतिलबु इहो आहे की असां 5 मां 5 कट कयूं। हाणे 5 मां जॾहिं 5 कट कंदासीं त असांखे जवाब में ॿुड़ी मिलंदो। हाणे इहो सॼो असांजो हुयो एडिटिव इनवर्स प्रॉपर्टी।